सिंधु ते धारो के नाल समूरा सिंधु ते धारो सिंधु ते धारो के नाल समूरा सभिनी खां पहिरियों त सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके इलाही आया आहिनि भुट्टो साहिबु आहे लियाकत आहे उहो त वर्जीनिया खां कई आया आहिनि ॿिया बि दोस्त इलाही परियां परियां आया आहिनि तव्हांजी सभिनी जी महिरबानी हीउ सॼो मसइलो इहो आहे त हीउ को हिकिड़ो क़ौम जो मसइलो कोन्हे को हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जो मसइलो न आहे पीपुल्स पार्टी में हुजे मुस्लिम लीग हुजे क़ौम परस्त हुजे सिंधु आहे त असां आहियूं न त कुझु बि कोन्हे ऐं रुगो इहो एग्रीकल्चर जो मसइलो न आहे असांजे सॼे जियापे जो मसइलो आहे के शाइर चयो त लंडन शहर खे त तूं थेम्स सां साफ़ कंदे थेम्स खे कीअं साफ़ कंदे त इहो ई आहे त सिंधु ऑलरेडी जीअं गुलालाई बि चयो त क्लाइमेट चेंज सां वी आर डीलिंग विद इट वी आर वन ऑफ द फर्स्ट अफेक्टेड जेको बि 2020 में सैलाब आयो अञा ताईं उहे माण्हू वीचारा जेके आबाद थी न सघिया आहिनि दे स्टार्टेड दिस हाउस कंस्ट्रक्शन पर इट इज़ टू लिटिल एंड टू स्लो जीअं चवंदा आहिनि त सॼी मसइलो इहो आहे हाणे पीपुल्स पार्टी खे हाणे सूबाई असेंबलीअ में कयो अथई पास असांजे प्रेशर जे करे त हाणे क़ौमी असेंबली में बि ॻाल्हायो हाणे सेनेट में बि ॻाल्हायो सदर तव्हांजो आहे तव्हांजे वोटनि सां हीअ गवर्नमेंट हले थी सुभाणे तव्हां चओ त बाबा असां हिननि जी सपोर्ट नथा कयूं त ॿिए ॾींहुं इहा धड़ाम करे किरी पवंदी या त हथ सां अची बीहो जीअं की सही चयो त जेके माण्हू एहतिजाज था कनि इन्हनि वटि शायदि ज़मीन जो टुकड़ो न हुजे पर ज़मीर जो टुकड़ो ज़रूरु आहे त इहे जेके बि वॾेरा असेंबलियुनि में वेठा आहिनि इन्हनि खे यादि करणु खपे त तव्हां सभु जी जेकी वेल्थ आहे उहा तव्हांजे एग्रीकल्चर ऐं ज़मीनुनि सां अचे थी पाणी अगरि खुटो त जीअं इदरीस राजपूत चयो त सखर ताईं त शायदि पाणी पुॼे कोटड़ी ताईं त पाणी पीअण जो बि पाणी न पुॼंदो त हे त क़त्लेआम आहे माना इट इज़ एंड ऑफ स्टोरी जीअं चवंदा आहिनि जेकी बि ज़रदारी साहिबु चयो त 5000 साल जी असांजी जेकी सिविलाइज़ेशन आहे उहा सिविलाइज़ेशन जी हिकिड़ी बेसिक शइ आहे उहो आहे दरिया जीअं चवंदा आहिनि देयर इज़ वाटर देयर इज़ लाइफ वी अवर होल civilization depend on Indus River, period. It is just not about agriculture, it is our livelihood, our culture, our music, you name it. दुनिया असांजो सॼो अदब पढ़ो असांजी शाइरी पढ़ो फिरी गिरी तव्हांखे सिंधुअ ते नज़र ईंदो कंहिं दौर में त यादि अथव असांजा इलाही जेके मज़हबी माण्हू आहिनि सिंधुअ ते वञी पूॼा कंदा आहिनि असांजा जेके सिंधी हिंदू आहिनि जॾहिं बाहि ॾींदा आहिनि को गुज़ारे वेंदो आहे त आख़िर में उन रख सिंधुअ में विकिणंदा आहिनि इन हद ताईं जेके असांजा सिंधी लॾे विया इलाही माण्हुनि इहो चयो त बाबा आख़िर में मुंहिंजी रख जेको आहे सिंधुअ में लोड़जो हाणे सिंधुअ में लोड़जो जिते पाणी ई न हूंदो त उहो छा लोड़दा वीचारा तव्हां वञो जेके असांजो डेल्टा तव्हां वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट थी चए त हुनजा लखे एकड़ उहा तव्हांजो समुंड काहे वियो आहे छा उहो पाकिस्तानी न आहिनि जीअं चयो असांजो वाटर एक्सपर्ट जेको आहे नालो मूंखां विसरे थो हसन अब्बास त उहो पाकिस्तानी नहीं आहे जेके डेल्टा ते वीचारा रहनि था माना असां ऑलरेडी हेॾा सुकियो सिताब मुल्क असां त हिन मुल्क मां फासी वियासीं 47 खां पोइ माना हाणे असांजे एग्रीकल्चर ते कब्ज़ो इहो ग्रीन इनिशिएटिव छा आहे इहो सॼो फ़ौजियुनि जो आहे तव्हां उन्हनि जूं जेके बि सरबराह आहिनि उहे सभु लेफ्टिनेंट जनरल आहिनि रिटायर्ड हाणे चवनि था साईं त असां इहो रेगिस्तान आबाद कंदासीं इंडिया ऑलरेडी ट्राए करे चुको आहे दे डिडंट डू इट माना तव्हां सिंध तबाह करे तव्हां चओ त हाणे रेगिस्तान खे इहो कंदासीं इहो कॾहिं बि न थींदो ऐं इहा जेकी बि जंग आहे भले को बि अची सदर साहिबु अची चयो आहे त साईं त मूंखे एतिराज़ आहे इहो एतिराज़ न आहे इहो कॾहिं बि असां बर्दाश्त न कंदासीं त इहो कैनाल ठहनि we will fight till end because we know our whole civilization our livelihood is depend on it so he एहतिजाज इहो आख़िरी एहतिजाज न आहे इहो एहतिजाज हिकिड़ो शुरू आहे सिंधी माण्हू हाणे उथी बीठा आहिनि
मां सलाम थो पेश कयां असांजी औरतुनि खे मर्दनि खे सियासी कारकुननि खे जेके बीठा आहिनि उहो इहा अञा शुरूआत आहे जीअं हुन चयो पंहिंजो नसीर मेमण त जेके पीपुल्स पार्टी वारा ताना ॾींदा आहिनि त साईं इहे यूसीए जी सीट नथा कढी सघनि अॼु उहो मैदान में बीठा आहिनि अॼु भले उहो यूसीए जी सीट न खणी सघनि पर तव्हां उन्हनि जे एहतजाज करे ॻाल्हाइणु शुरू कयो आहे न त तव्हांखे त इहा पाबंदी हुई कैनाल त 6 महीना पहिरियों स्टार्ट थी विया तव्हां में एतिरी हिमत न हुई जो सूबाई असेंबली में बीही करे ॻाल्हायो हाणे नादिर मक्सी ऐं ॿिया वॾेरा उते आहिनि साईं त असां न ठहणु ॾींदासीं ऐं हीअं थींदासीं असांखे यादि करणु खपे त इहे वॾेरा जागीरदार कॾहिं बि त असां सां न बीहंदा जदोजहद असांखे ई करणी आहे आम माण्हुनि खे करणी आहे सिंधी विचोले तबिके खे करणी आहे ऐं ख़ासि तौर ते असांजी औरतुनि सां गॾु करे करणी आहे 50% असांजी पॉपुलेशन इज़ वुमन उन्हनि जे बग़ैर असां कॾहिं बि कुझु नथा करे सघूं ऐं मूंखे मां सलाम थो पेश कयां असांजी छोकिरियुनि खे औरतुनि खे जेके हिन एहतजाज में अचनि थियूं गर्मी हुजे सर्दी हुजे असां सां गॾु आहिनि ऐं असांखे बि जेको बि हिते डायस्पोरा बीठी आहे असां डिफरेंट पॉलिटिकल पार्टीज़ जा आहियूं के WSC जा आहिनि के जसकम जा आहिनि के पीपुल्स पार्टी जा आहिनि पर सभु असां हिकु नुक़्ते ते गॾु त सिंधुअत ते धाड़ो नामंज़ूर ऐं इहो जहिड़ो असांजो जदोजहद जारी रहंदी टिल एंड GSN नामंजूर सिंधुअत ते धाड़ो नामंजूर सिंधुअत ते धाड़ो